अस्सलामुअलैकुम छाल आहे दोस्तों। उम्मीद है तव्हां सब दोस्त खुश हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो जी। तो दोस्तों अॼु असां वञी रहिया आहियूं नेंग शरीफ़। नेंग शरीफ़ असांजी सिंधी हिकु तमामु ख़ूबसूरत साइड आहे। अॼु हलंदासीं नेंग शरीफ़ मुकमल कवर करे तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। ऐं हेॾां मुंहिंजा कुझु दोस्त ऐं कुझु दोस्त हेठि आहिनि मच्छी था पकड़नि। सो अॼोके व्लॉग में तव्हांखे नेंग शरीफ़ ख़ूबसूरती ॾसंदासीं। व्लॉग खे मुकमल ॾिसिजो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं इंशाअल्लाह अॼोको व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। सूबे सिंध मौजूदु पहाड़नि जी पंहिंजी मुनफ़रिद हुस्न आहे। हिन पहाड़नि में आबशार, जंगलात ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा झंगली जानवर कंहिं नेमत खां घटि न आहिनि। अॼु बि सिंध में एतिरा केतिरे ख़ूबसूरत इलाइक़ा मौजूदु आहिनि जिन्हनि जे मुतालिक़ घटि माण्हू ॼाणनि था। उन ख़ूबसूरत इलाइक़नि में हिकु इलाइक़ो नेंग शरीफ़ बि आहे जेको सेवण खां 50 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा पहाड़, आबशार ऐं जंगलात मौजूदु आहिनि। तो दोस्तों हीअ अथव नेंग शरीफ़ जो इलाइक़े जो ख़ूबसूरती। अञा हींअर छा आहे त अञा सिज में तपिश आहे, सो चङी तरह शाट कोन था अचनि छोकी हेॾां वारो साइड तव्हांखे कुझु झिरमिर नज़र ईंदो। ऐं हेॾां हिन दोस्त असां शुरू थी विया आहिनि मच्छी पकड़ण में। हाल इहो ख़ूबसूरत मच्छी आहे, कुझु शाट तव्हां दोस्तनि खे ॾसूं। ही आहे हिन इलाइक़े जो नंढड़ो बाज़ार। सो अहिड़ो ख़ासि बाज़ार न आहे, ॿ टे हिते कचा होटल दुकान टाइप ठहियल आहिनि, जुगाड़ थी थो वञे। सो हींअर हलूं था दरगाह जी तरफ़ मथे सैयद ग़ुलाम शाह जीलानी जो रोज़े जो ज़ियारत करे। उनखां पोइ खूह आहे मौला अली साईं जो खूह, ऐं हेठि बाग़ आहे। उहे बि तव्हां दोस्तनि खे सुहिणे नमूने सां ॾसंदासीं। 12 खां टाइम टपी वियो आहे, सो सिज में बि तपिश घणी आहे। सो हलूं था सैयद ग़ुलाम शाह जीलानी जो रोज़े जो ज़ियारत करे मुख़्तलिफ़ इन इलाइक़े जो ख़ूबसूरती तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। सैयद ग़ुलाम शाह जीलानी जंहिंजे मक़बरे अंदरि वीडियो करणु सख़्तु मना आहे ऐं नेंग शरीफ़ जेको ज़िला दादू में ईंदो आहे, लेकिन हिन जो सही रस्तो सेवण खां निकिरंदो आहे। सेवण खां 50 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ऐं झांगारा खां 25 किलोमीटर जे मुफ़ासिले ते। इंसानु जॾहिं हिते पहिरियों चकर ईंदो आहे पंहिंजे परवरदिगार जी कुदरत खे ॾिसी हैरान थी वेंदो आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा पहाड़, इन पहाड़नि में आबशार ऐं हज़रत मौला अली साईं खूह वारो आबशार जेको हिकु इंतिहाई मुफ़ीद आबशार आहे। हीउ पाणी हिकु पहाड़ मां निकिरंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं वेंदो आहे। हितां जा इलाइक़े वासी हिन पाणी मां पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र हिन पाणी ते कंदा आहिनि। हेॾो ही अथव दोस्तों बाग़। सो ॿाहिरि जेका गर्मी हुई ऐं अंदरि माशाल्लाह जेको वणनि जो छांव, थधिकार। ऐं हीअ जेका बाग़ आहे, हिन बाग़ खे बि नाले सां सॾियो वेंदो आहे, पर हिन बाग़ जो नालो असांखे कोन थो अचे। सो हेॾो ही जेको हज़रत अली साईं वारो खूह मां पाणी थो निकिरे, पाणी हीअं हेॾो वहंदे मुख़्तलिफ़ क़िस्म ॻोठनि जे साइड वञे थो ऐं माण्हू उतां हाको कंदा आहिनि उन पाणी मां। तो पखियूं भी हिते क़िस्म क़िस्म जा पखियूं आहिनि, उन्हनि जा बि आवाज़ तव्हां दोस्त ॿुधी था सघो। इंतिहाई जेको आहे यकीन कयो दोस्तो तमामु ख़ूबसूरत इलाइक़नि में इलाइक़ो नेंग शरीफ़ आहे। ऐं नेंग जी जेका असली अचण जी टाइम आहे न उहो सियारे में आहे। सियारे में जेका हिन जी ख़ूबसूरती आहे न उहा अञा वधीक आहे। वॾो वॾो पाणी माशाल्लाह।
सो माशाल्लाह दोस्तों ये तो नैंग शरीफ की खूबसूरती ये तव्हां मुंहिंजो पोयों ॾिसो था। ये खूबसूरत खजन जा बाग ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाग ऐं हेॾां पहाड़, हेॾां चारों तरफ़ पहाड़, इंतहाई खूबसूरत इलाइक़ो आहे नैंग शरीफ जो। ऐं माशाल्लाह ये व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। हींअर हलूं था पंजतन बाग, उहो तव्हांखे ॾिसंदासीं, पर उहो पार्ट 2 में ॾिसिजो। पार्ट 1 में नैंग शरीफ ऐं सईद इमाम शाह जिलानी जो तव्हां दोस्तनि खे ॾसियोसीं। पार्ट 2 में तव्हांखे बाग़े पंजतन ॾिसंदासीं। उहा बि इंतहाई ख़ूबसूरत साइड आहे ऐं उते बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा पहाड़ ऐं ख़ूबसूरती, ऐं उते बि चवंदा हज़रत अली साईं जो खूह आहे। वल्लाहु यालम। सो हलूं था होॾे, ही व्लॉग हिते ख़तमु था कयूं।